बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जेकन न्यूज़ जी रमज़ान स्पेशल ट्रांसमिशन में भलीकार नाज़रीन। अल्लाह पाक हीअ पूरी काइनात पंहिंजे इंसाननि जी फ़िलाह ऐं बहबूद जे लाइ ऐं भलाई लाइ पैदा कई आहे ऐं इंसान ज़ात खे पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो आहे। इंसान ज़ात जॾहिं दुनिया जूं सभु सहूलियतूं, रब जूं सभु नेमतूं उन्हनि मां मुस्तफ़ीद त थिए थो, पर जेको इंसान जे मथां अल्लाह पाक जो जेको हुकुम आहे संदसि जी इबादत करणु, संदसि जे ॾसियल हुकुमनि ते हलणु, उन्हनि जी जॾहिं असां पैरवी नथा कयूं त सम्झो त असां अलाह जे इन्हनि सभिनी नेमतुनि जा बि हक़दार न आहियूं। रमज़ान शरीफ़ जो महीनो, हिन महीने में रोज़नि रखणु ऐं ॿियनि नेक अमल करण जो असांखे हुकुम थियलु आहे। हिन रमज़ान जे पाक भलारे महीने में असां उन्हनि अमलनि खां जेकॾहिं पासे था थियूं या उहे अमल सर अंजाम नथा ॾियूं त यकीननि अलाह पाक जी नाराज़गी असांजे मथां लागू थिए थी। रमज़ान ट्रांसमिशन में हिन रमज़ान जे मौज़ूअनि ते गुफ़्तगू करण जे लाइ अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में दावत ॾिनी आहे मौलवी ग़ुलाम रसूल सोबरो साहिब जन खे। ऐं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं, रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो, इबादतुनि जो महीनो ऐं नेकिन समेटण जो महीनो आहे। हिन में इंसान रोज़ा रखे थो ऐं ॿिया नेक अमल करे थो। हिन रमज़ान शरीफ़ जे रोज़नि सां गॾोगॾु असांखे ॿिया कहिड़ा रूहानी फ़ाइदा हासिलु थियनि था? औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाह ताला क़ुरान पाक में इंसान जी जेका तख़लीक़ जो मुरकब ॿुधायो आहे, हिकु नफ़्स आहे, ॿियो रूह आहे। नफ़्स छा आहे? कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत। नफ़्स खे मौत चखणो आहे, उनजी यानी घड़ी घड़ी फना जी तरफ़ वञे थी पई। ऐं ॿियो आहे इंसान जंहिंखां ठहियल, ॿियो आहे रूह। यसअलूनक अनिर रूह कुलिर रूह मिन अम्रि रब्बी वमा ऊतीतु मिनल इल्मि इल्ला कलीला। मुंहिंजा महबूब तोखां सवाल था कनि रूह जे बारे में, तूं उन्हनि खे फरमा रूह रब जो अमर आहे। रूह जे बारे में जेका बि तव्हांखे ॼाण आहे उहा थोरी आहे। जेको बि इल्मु तव्हांखे रूह जी जेको बि इल्मु अता कयो मिलंदो थो वञे, जेतिरी बि सर्च थींदी थी रहे रूह जे बारे में, उहा थोरी आहे। यानी रूह खे कोई बि इंतिहा ते नथो पहुची सघे त रूह जी हक़ीक़त छा आहे। हाणे ॿियो नफ़्स आहे। नफ़्स छा खे चइबो आहे? वार जी चोटी खां वठी करे नह जे पेरनि जे नहनि ताईं, इहो पूरी जेका शक्ल मुख़्तलिफ़, इहा नफ़्स आहे। असांजूं अखियूं हुजनि, असांजा कन हुजनि, जेका ज़ाहिरी बाडी जेके माथो चइजे। हाणे इन नफ़्स जो वरी कमु छा हूंदो आहे? वमा उबरिउ नफ़्सी इन नफ़्स लअम्मारतुम बिस्सू। नफ़्स छा कंदो आहे? मां हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं ख़्वाबनि जो ताबीर ॿुधायो, अज़ीज़ मिस्र हिन खे क़ैद खां कढी करे चए पियो त हाणे हल तूं ॿाहिरि। हिन उते डिमांड कई त मां अॻ में न हलंदुमि, पहिरियों मूंखे जेको इल्ज़ाम लॻल हो, तोहमत लॻल हुई, पहिरियों अॻ में हुनजी सफ़ाई थिए। मां हीअं न निकिरंदुमि। दुनिया वारनि खे त ख़बर पवे न, त दुनिया वारा त महसूसु कनि ऐं हक़ीक़त ॼाणनि त मां पाक हुयुमि, मां घर में का ख़यानत न कई आहे। जॾहिं उन्हनि औरतुनि अचे इहा गवाही ॾिनी त यूसुफ पाक आहे, त यूसुफ अलैहिस्सलाम जे नफ़्स इते थोरो गुरूर ऐं तकबुर कयो। हाणे अल्लाह जो नबी हो, जल्दी में सम्झी वियो त मुंहिंजो नफ़्स हाणे मुंहिंजे मथां हावी थिए थो पियो। उन वक़्तु ई हुन पंहिंजे नफ़्स जी बरात जो ऐलान कयो। वमा उबरिउ नफ़्सी, मां पंहिंजे नफ़्स जी बरात नथो कयां। छाजे करे? जो नफ़्स बुराईअ जो हुकुम कंदड़ आहे। इन नफ़्स लअम्मारतुम बिस्सू इल्ला मा रहिम रब्बी, मगर जंहिं ते मुंहिंजो रब रहम करे। ठीकु आहे साईं, थोरो त हाणे हिते सम्झाइण जे लाइ। हाणे रब जो रहम थियो तॾहिं मुंहिंजे नफ़्स मूंखे उन वक़्तु बुराईअ खां बचायो। बाक़ी जेकॾहिं मुंहिंजे रब जो रहम शामिल न थिए हा त मुंहिंजो नफ़्स बि ईअं बुराई करे वेहे हा। छाजे करे? त ज़ुय्यिन लिन्नासि हुब्बु शहवात मिनन निसा वल बनीन वल क़नातीरिल मुक़न्तरति मिनज़ ज़हबि वल फ़िद्दति वल ख़ैलिल मुसव्वमति वल अनाम वल अर्स। नफ़्स जे लाइ यानी इंसान जे लाइ अल्लाह ताला फरमायो त पहिरीं असां जेका उन्हनि खे शहवत जी मोहबत ॾिनी आहे, उहा औरत जी, उहा इंसान मर्द में फितरत आहे। उन खां बाद में पुटनि जी, पोइ सोन चांदी माल मिल्कियत, पोइ खां ज़मीन वग़ैरह वग़ैरह।
हे नफ़्स जी मोहबत में शामिल आहे वधियत। मर्द हूंदो त उनखे औरत जी कशिश ज़रूरु थींदी। हाणे हिते यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजी बरात बयानु कई त मूंखे रब बचायो, जेकॾहिं रब मूंखे न बचाए मां बि बची न सघां हा। हाणे ॿियो आहे असांखे रूह। हाणे उहो रूह छा आहे? रूह रब जो अमर आहे। हाणे रूह रब जो अमर वरी छा आहे? इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। रब जो अमर जॾहिं कंहिं शइ जो इरादो कंदो आहे त थी उहा शइ थी वेंदी आहे। हाणे असांजो मादो जेको इंसानी तख़लीक़ हिकु रूह आहे, ॿियो नफ़्स आहे। नफ़्स वरी छा कंदो आहे त उहो खाइण सां पीअण सां उहो वधंदो आहे, उनखे ताक़त मिलंदी आहे, तक़वियत मिलंदी आहे। हे नफ़्स जी आहे। नफ़्स असांजो ठहियलु आहे, जीअं क़ुर पाक में अलाह ताला इंसान खे मिटी मां ठाहियो आहे। बिना ख़लक़नाकुम वफ़िया नुईदुकुम व मिना नुख़रिजुकुम तारतन उख़रा। इन मिटी मां असां तव्हांखे ठाहियो आहे ऐं इन मिटीअ में तव्हांखे असां मोटाईंदासीं। इन मिटी मां ई वरी तव्हांखे असां ॿाहिरि कढंदासीं। हाणे इंसान जो जेको नफ़्स ठहियलु मिटीअ जो, उनजी जेका बि मलबूसात आहे, माकूलात आहे, मशरूबात आहे, उहा बि वरी मिटीअ जी आहे, उन मां ई पैदा थिए थी। ठीकु आहे। हाणे इन सां त नफ़्स राज़ी थी वियो, असां सुठो कपिड़ो पाईंदासीं। जेकॾहिं कपिड़े जी वञी इंतिहा ते पहुचंदासीं त उहा मिटी आहे। मिटी असां जेकॾहिं कंहिं बि पंहिंजे खाइण पीअण ते वेंदासीं, कणिक ते, सारियुनि ते, उहा मिटी। वरी जेकॾहिं असां पंहिंजे हम जिन्स जे कढ पवंदासीं, मर्द आहियूं त औरतुनि जे निकाह जे लाइ, औरतूं आहिनि त मर्द जे लाइ, उहे बि वरी साॻी तख़लीक़ आहे। साॻी तख़लीक़ आहे। ॿियो आहे रूह। हाणे रूह आहे रब जो अमर। हाणे हिन खे तक़वियत मिले थी खाइण सां पीअण सां। वरी रूह खे जेका तक़वियत मिले थी पई उहा वरी बुख सां। जीअं मौलाना सादी जो हिकु शेर आहे, अंदरूनस ताम ख़ालीदात तादरा नूर मार्फत पीनी। पंहिंजो अंदरि ताम खां ख़ाली रख त उन में मार्फत जो नूर ॾिसंदे, यानी ख़ुदा तो में पोइ अचे समाइजी वेंदो। वहो फी अनफुसिकुम अफला तुबसिरून। उहो तव्हांजे नफ़्सनि में आहे, तव्हां ॾिसो नथा। इंसान जंहिं लेवल सां जंहिं ॾे वेंदो आहे उनजी लेवल जो थी वेंदो आहे। मिसाल हिकिड़ो मुख़्तसर ॿुधायां, जंहिं हिकिड़े नंढे ॿार सां असां ॻाल्हाईंदा आहियूं त उते असां आलिम हुजूं, फाज़िल हुजूं, डॉक्टर हुजूं, अदीब हुजूं, उते असां सॼा पंहिंजा इल्म तरह करे ॿातड़ो थी करे वेही ॻाल्हाईंदासीं। हले हले मिसाल तौर ते। हाणे जॾहिं असां जहिड़ी लेवल ते वेंदा आहियूं, उन लेवल ते ओड़ा थी वेंदा आहियूं। जॾहिं असां अलाह जी तरफ़ मुतवजे थींदा आहियूं, अलाह सां हम कलाम थियण जे लाइ, पोइ यकीनी ॻाल्हि आहे त हाणे असांखे पंहिंजी लेवल खां मथे चढ़णो पवंदो। हाणे पोइ अलाह वारी जेका सिफ़तूं आहिनि उहे असांखे अपनाइणी पवंदियूं। अलाह खाइण खां पाक, अलाह पीअण खां पाक, अलाह ख़्वाहिशुनि खां पाक, अलाह कूड़ खां पाक, अलाह निंड खां पाक। हाणे जॾहिं इंसान इन जाइलुनि फिल ख़लीफ़ा जेको थी आयो, नाइब थी आयो, त उहो अलाह वारियूं सिफ़तूं अपनाईंदो। पोइ उन जे रूह खे मिलंदी तक़वियत। जॾहिं उन जे रूह खे तक़वियत मिलंदी, वन हन नफ़्स अनिल हवा फ़इनल जन्नत हियल मावा। नफ़्स खे ख़्वाहिशुनि खां रोकई, रूह खे वधाई, जन्नत उन जी जॻह। हाणे जन्नत छा आहे? जन्नत छा आहे? हाणे जन्नत जी जेका अलाह क़ुर पाक में तारीफ़ कई आहे, वलकुम फ़ीहा मा तश्तही, जेको तव्हां चाहींदो उहो तव्हांखे मिलंदो। हाणे उहा कॾहिं थी मिले? जॾहिं असां नफ़्स खे, ख़्वाहिशुनि खे ख़तमु कयूं था, रूह खे तक़वियत ॾियूं था। हाणे उहा जन्नत असांखे मिले थी पई। जन्नत में वरी उहे मज़ा आहिनि जेको असां चाहियूं उहो थिए। जीअं सुल्तान बहू रहमतुल्लाह अलैह जो शेर आहे, ज़बान ता मेरी कुन बराबरि मोड़ा कम कलम दे हो। मुंहिंजी ज़बान यानी कुन जे बराबरि आहे, जेका शइ मां चाहियां उहा शइ थी वञे। हाणे रूह खे जॾहिं असां तक़वियत ॾिनीसीं त असांजी ज़बान कुन फयकून थी वई। त इन सां असांखे रोज़े रखण सां इहो रूहानी फ़ाइदो मिले थो पियो, जो असां अलाह जी सिफ़त में पाण खे ढालण जी कोशिशि कयूं था पिया। इन सां ई रोज़े जो मक़सदु आहे रूहानी फ़ाइदो आहे। हिते हिकिड़ो सुवालु पैदा थिए थो त असां दुनियाई तौर ते असांखे जीअं दुनिया जी पैदा थियल शयूं जीअं तव्हां पाण बयानु करे वियो, असांखे ख़्वाहिश पैदा थींदी आहे खाइण जी, पीअण जी, ओढ़ण जी, मतिलबु असांखे मुख़ालिफ़ जिन्स जे क़रीब अचण जी ख़्वाहिशूं पैदा थियनि थियूं।
इहे जेके मामला आहिनि तव्हां पाण फरमायो त इहे जेके आहिनि तव्हांजे नफ़्स सां तालुक़ु रखनि था। ठीकु आहे, थोरो हिते सम्झाइजो त जन्नत में बि त वरी अहिड़े क़िस्म जा मशरूबात, अहिड़े क़िस्म जूं शयुनि जूं रहाइश, घर, तव्हांखे माखी जूं नदियूं, खीर जूं नदियूं, अहिड़े क़िस्म जूं शयूं मिलंदियूं। इहे बि त असांजे हिन नफ़्स ॾे कशिश कंदड़ शयूं थियनि। बिल्कुलु उहे शयूं जेके आहिनि असांजे नफ़्स जे कशिश जे लाइ आहिनि। हीअ जेका दुनिया आहे, ठीकु आहे, हाणे हिकिड़ो ॿारु हूंदो आहे, असांजे क्लास में वेठो हूंदो आहे, ठीकु आहे, उन जे मथां पीउ माउ बि महिनत कंदो आहे, उस्ताद बि महिनत कंदो आहे। जॾहिं उन जे इम्तिहान जो वक़्तु ईंदो आहे, पोइ 3 कलाक या 5 कलाक या 7 कलाक, उन इम्तिहान जे दौरान असां उन जे खाइण ते, पीअण ते, घुमण ते, फिरण ते, ॻाल्हाइण ते छा कंदा आहियूं? पाबंदी हणी छॾंदा आहियूं। उन खां बाद में जॾहिं इम्तिहान उनजो गुज़रंदो आहे, उन खां बाद में छा खाए पी उनखे इजाज़त हूंदी आहे। हीअ जेका ज़िंदगी असांखे दुनिया में मिली आहे, जंहिंखे असां सम्झूं था पिया हीअ असांजी आसाइश जे लाइ आहे, हीअ असांजी आरामदह शयूं आहिनि, हीअ असल में असांजे लाइ इम्तिहान गाह आहे। क़ुर पाक में अलाह ताला फरमायो, हुवल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। उहो अलाह जे तव्हां मौत जी ज़िंदगी खे पैदा कयो त इन जे लाइ पैदा की तव्हां मूं भला अमल केरु थो करे। हाणे जॾहिं असां भला अमल कंदासीं हिन दुनिया में, इम्तिहान में असां जॾहिं पास थी वेंदा आहियूं, पोइ असांखे नौकरियूं बि मिलंदियूं आहिनि। पोइ जेका असांजे मथां पहिरियूं रुकावटूं आहिनि उहे ख़तमु थी वेंदियूं। त हीअ दुनिया असांजे लाइ आरामदह न बल्कि इम्तिहान, जेके अलाह असांखे हुक्म कया आहिनि उन मुताबिक़ असांखे हिते हलाईंदासीं। उन खां बाद में असांखे अलाह ताला अख़्तियार थो ॾेई छॾे त हाणे तव्हां रूह उन दुनिया में रही करे रूह खे राज़ी कयो, हाणे नफ़्स बि तव्हांजे रूह जे ताबियो आहे, हाणे नफ़्स खे बि भली तव्हां राज़ी कयो। वॾी महिरबानी साईं। नाज़रीन, जीअं मां मौलवी ग़ुलाम रसूल सुमर साहिब जन जे तमामु सुहिणे अंदाज़ सां जेको ख़िताबु फरमायो, जेके ॻाल्हियूं तव्हांखे सम्झायूं, सो हिन जो हासिलु मतिलबु इहो ई आहे त हिन दुनिया में इंसान खे जेकॾहिं ज़िंदगी गुज़ारणी आहे त अलाह जे हुकमनि तहत गुज़ारणी आहे, ऐं अलाह पाक जा अहकाम उहे ई आहिनि जेके असांखे नेक कमनि जी तरफ़ असांखे माइल थियणो आहे ऐं बुरनि कमनि खां बचिणो आहे। ऐं रमज़ान पाक जे महीने में अहिड़नि अमलनि करण जो असांखे तमामु बहितरीनु मौक़ो थो मिले, ऐं असांखे इन्हनि मौक़नि खां तमामु वधि में वधि हुनजो फ़ाइदो हासिलु करणु घुरिजे। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान सैयद ज़मीर आलम खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।